अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हम सर अदबी नशस्त में अवांखे भलीकार अॼु पाण हाज़िर थिया आहियूं पंहिंजी मानायती मैडम डॉक्टर गज़ाला पंवर सां हुननि जे किताब औरतुनि जे जागरता जी तारीख़ सां। हाणे इहो किताबु आहे हुननि जे PhD थीसिस, उन्हनि खे हुननि तर्जुमो करायो बाद में, ऐं उहो असां ताईं किताबी शक्ल में पहुतो। ऐं मैडम जो तारुफ़ तव्हांखे कराईंदा हलूं त मैडम हींअर एसोसिएट प्रोफेसर आहिनि सोशलॉजी डिपार्टमेंट यूनिवर्सिटी ऑफ सिंध में। सो पाण दरसो तदरीस सां हुननि जो तालुक़ु आहे। ऐं जेको ही किताबु जंहिंजो असां तस्करो कयोसीं, उहो किताबु हिन जो जेको सेंट्रल थीम आहे उहो आहे इहो त जेकॾहिं अगरि तव्हांखे समाज मां गुरबत जो ख़ात्मो आणिणो आहे त तव्हांखे कुझु बि करे औरत खे तालीम सां रोशनास ज़रूरु कराइणो पवंदो। छो त जॾहिं बि तालीम इल्मु आगाही जी ॻाल्हि निकिरंदी आहे त इहो चयो वेंदो आहे त एजुकेशन इज़ द मोस्ट पावरफुल वेपन that can be used to change the world। सो जॾहिं दुनिया खे तब्दीली करिणो आहे त पोइ डॉक्टर गज़ाला पंवर जहिड़ा माण्हू अची हू दर दर वञी ऐं पंहिंजी रिसर्च करे इहो ॿुधाईंदा आहिनि अंगनि अखरनि सां त समाज खे तालीम जी केतिरी ज़रूरत आहे ऐं असांजो समाज केतिरो पुठिते पयल आहे। सो पाण जेको पहिरियों ई सवाल कंदासीं मैडम खां, उहो इन PhD थीसिस जे हवाले सां ई आहे जो पाण इन किताब में बि आहे त ही जॾहिं हुननि PhD थीसिस कई पे त हुननि लिखियो आहे त हुननि झर झंग झाटिया ऐं हू दर दर वञी ऐं हुननि ॾिठो त असांजो जेको रूरल समाज आहे उन में जेका औरत जी जेका हालत आहे अॼु बि किथे बीठल आहे। अॼु बि असांजी औरत जेका आहे उहा कीअं तालीम जे ज़ेवर खां महरूम आहे। सो इहो मैडम खां पुछंदासीं त इन जे पोयां कहिड़ा कारण ऐं सबब आहिनि। थैंक यू मंसूर। असल में ही जेको किताब आहे जंहिं ते अॼु असां डिस्कस करे रहिया आहियूं, इहो मुंहिंजे PhD मक़ाले जी ट्रांसलेशन आहे। ऐं हिन जो जेको टॉपिक जी सिलेक्शन आहे, जेको हिन तरफ़ मुंहिंजे वञण जो शौक़ु मूंखे पैदा थियो, डॉक्टर रजब मेमन साहब हूंदा हुआ मुंहिंजा मरहूम, मुंहिंजो तमामु नफ़ीस क़िस्म जा टीचर रहिया आहिनि। जॾहिं फर्स्ट टाइम मूं PhD करण लाइ फर्स्ट टाइम हुननि सां मुलाक़ात थी त सर मूंखे चयो त तव्हांजा पंहिंजा इंट्रस्ट छा आहिनि, तव्हां पंहिंजा ॿुधाईंदो त असां टॉपिक खे को फाइनलाइज़ करे सघंदासीं। सो देन असां जॾहिं वेठासीं त मूंखे जेका ॿरंदड़ जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त असांजी गुरबत जो फिनोमिना छा आहे ऐं असल शइ जेका आहे उहा जेंडर में बि अचे थी, किथे शयूं लेक कनि थियूं, कहिड़ियूं शयूं इम्प्रूव करे असां बहितर मुआशिरे खे वठी वञी सघूं था। सो उन जे करे असां मुंहिंजो जेको टॉपिक हो उहो चंद अखर जेके हुआ उहे मिली करे असां इन्हनि खे सेट कयो होसीं त असां कहिड़े तरीक़े सां हिनखे करे सघूं था। सो गुरबत जे जेको बयानियो आहे इहो त तव्हां सॼी दुनिया में ॾिठो आहे ऐं ॿुधो आहे त उहो तमामु मल्टी डायमेंशनल आहे। ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे मुंहिंजी थीसिस खे गौर सां या मुंहिंजी किताब खे पढ़ियो हूंदो त तव्हांखे नज़र आयो हूंदो त ह्यूमन डेवलपमेंट जो जेको इंडेक्स आहे उन में पाकिस्तान जी त सूरत हाल तव्हांखे ख़बर आहे, जेका हाणे रिसेंटली बि सिचुएशन आई आहे त औरतुनि जी खाध खुराक जे हवाले सां असां किथे बीठल आहियूं, तालीम जे हवाले सां किथे बीठल आहियूं, उन्हनि जी मर्ज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारण जे बारे में असां किथे बीठल आहियूं, असांजी हेल्थ छा पई चए, असांजा ॿिया जेके सोशल जेके इंडिकेटर्स आहिनि उहे छा पिया चवनि, असां सभिनी खे ख़बर आहे। सो इन जे जेके पस मंज़र में असां ॾिसूं तॾहिं बि मुंहिंजे ज़हन में इहो ई सवाल हो त आख़िर इहो छो थी रहियो आहे, इनखे हल किथां थो करे सघिजे। इहे जेका सॼी सूरत हाल आहे ॾाढी ख़राबु आहे, ख़तरनाक आहे, फ्यूचर लाइ बि ॾाढी ख़राबु आहे। सो उन जी माना असां शुरूआति कयूं त उहा किथां कयूं, छा असां रोज़गार ॾियूं त जवाबु इहो थो अचे त रोज़गार लाइ बि तव्हांखे स्किल्स नॉलेज ऐं एजुकेशन जो हुजणु ज़रूरी आहे। सो असां चयोसीं त चलो ठीकु आहे, जेकॾहिं असां एजुकेशन नॉलेज ऐं स्किल ॾियूं था त असांजो अधु पूरी पॉपुलेशन जेका आहे, अधु आबादी जेका आहे उनखे त इजाज़त ई कोन्हे का त उहा पढ़े, उहा स्कूल ताईं पहुचे ऐं उहा इन क़िस्म जी जेका आहे एम्प्लॉयमेंट में दो के उहे कनि पियूं कमु, पर फॉर्मल जेकॾहिं असां चऊं त उहे उन में अचनि त उहे त कोन, या स्किलफुल थियनि उन्हनि जेको कमु कनि पियूं उन में बि वधीक स्किलफुल थियनि त उन में त औरतुनि जो हुजण ई घटि आहे। सो इहो क्वेश्चन हो जेको खणी मां अॻिते वधियसि ऐं मुंहिंजो रिसर्च जो जेको इहो टॉपिक आहे उहो मां सिलेक्ट कयो। जेका मुंहिंजी रिसर्च आहे उनजी फाइंडिंग्स जे हवाले सां जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त असां जेके हिन टे सिंध खे जेको आहे टिनि इलाइक़नि में टिनि पोर्शन्स में विरायो आहे, जंहिंमें असां अपर चऊं था, मिडिल चऊं था, जेको विचोलो असां जंहिंखे चवंदा आहियूं, ऐं लाड़ वारो हिसो।
इन में मुख़्तलिफ़ जेका आहे उहे अंग अखर जेके आहिनि उहे असांखे मिलनि था ऐं जेकॾहिं असां चऊं त इहे एग्रीकल्चरल प्रोडक्शन जे हवाले सां आहिनि, पाणी जे डिस्ट्रीब्यूशन जे हवाले सां आहिनि, त उनखे बि तव्हां नज़र में रखे सघो था। त जिन इलाइक़नि में पाणी आहे, जिते एग्रीकल्चर सुठो आहे, उते तव्हांखे एजुकेशन बि सुठी थी मिले। मतिलबु पैसो ऐं एजुकेशन पाण में इंटर रिलेटेड आहे ऐं उन सां ई तव्हांजी फीमेल एजुकेशन बि एक्चुअली रिलेट करे थी। सो जेकॾहिं तव्हां चओ त तव्हांजे लोअर सिंध में अचो जंहिंमें बदीन हो या जंहिंमें ठठो हो, थरपारकर, इन में तव्हांखे उहे शयूं मिलनि थियूं जिते पाणी जी खोट थी वञे, गुरबत जो जेका सतह आहे उहा वधंदी थी वञे। जीअं ई तव्हां गुरबत जी जेका आहे वेझो थींदो, तीअं ई तव्हांखे ड्रॉप आउट बि थींदो, ओवरऑल बि थींदो, पर फीमेल जो स्पेशली थींदो। फीमेल जो त माना उन्हनि जी पोइ नंढी उमिरि जी शादियूं बि थींदियूं, उन्हनि जा हेल्थ जा प्रॉब्लम्स बि थींदा, उन्हनि जो जेको आहे मेटर्निटी जेका आहे उन जो जेको आहे रेशो बि जेको आहे उहो वधंदो, डेथ जेको आहे उनजो। ऐं उन खां अलावा जेका सभिनी खां अहम शइ आहे उहा इहा त ओवरऑल उहो इलाइक़ो वधीक पसंदि थींदो। इहो तव्हां पंहिंजे फाइंडिंग्स में बि ॾिनो आहे त जॾहिं तव्हां इहो वञी आहियो त औरतुनि जी सूरत वेठी त उन में इहो गुरबत जो वॾो रोल आहे। बिल्कुलु गुरबत जो। ऐं उन खां अलावा ॿी जेका शइ ॾाढी ॾकाईंदड़ आहे ऐं ॾाढी ख़तरनाक आहे उहा इहा त जॾहिं मूं अपर सिंध में जॾहिं मूं रिसर्च पे कई त उन में जेके क़बीलाई झेड़ा हुआ उन्हनि जो ॾाढो वॾो इम्पैक्ट थिए थो फीमेल एजुकेशन ते। जॾहिं छोकिरियूं स्कूल लाइ वञणु हिकिड़ो ज़िंदगी मौत जो माना थी वञे त उहा सभिनी खां पहिरीं छा के कमज़ोर खे बचाईंदो न माण्हू। सो उन लाइ उहा औरत जेका आहे उहा कमज़ोर आहे, छोकिरी जेका आहे असां उनखे स्कूल वञणु न ॾींदासीं, छो त असांजो स्कूल जेको आहे उन जॻह ते आहे जिते असांजो कबीलाई झेड़ो बि हलंदड़ आहे। सो उन जे करे कबीलाई झेड़नि जो बि इन सां रिलेशनशिप आहे, जिते जिन कम्युनिटीज़ में कॉन्फ्लिक्ट जेको आहे उहो वधीक आहे, उते तव्हांजी फीमेल एजुकेशन घटि सफ़र करे थी उते। ऑब्वियसली ॿिया मसला जिते थियनि था, जीअं बेरोज़गारी वधे थी, जीअं तव्हांजा जेके आहिनि सो ज़िंदगी गुज़ारण जा चांसिस जेके आहिनि उहे घटि थियनि था, पर उन सां गॾु गॾु जेका आहे उहा फीमेल एजुकेशन बि मुतासिर थिए थी। सही। नाज़रीन चवंदा आहिनि त जेकॾहिं अगरि मर्द पढ़ियो त सम्झो हिकिड़ो ख़ानदान पढ़ियो, ऐं जेकॾहिं औरत पढ़ी त कई ख़ानदान संवरिजी वेंदा आहिनि। ऐं इहा ॻाल्हि असांखे सम्झणी पवंदी ऐं हाणे असांखे इन बयानीअ खे वधाइणो पवंदो त जेकॾहिं अगरि असांखे पंहिंजे समाजनि मां गुरबत ऐं असांखे पॉवर्टी रेशो घटाइणो आहे त उनजे लाइ तालीम तमामु ज़रूरी आहे, उहा औरतुनि जी तालीम। जेसि ताईं औरतुनि जी तालीम जे तरफ़ असां क़दम न वधाईंदासीं। हाणे हिन ई किताब में ॾाढो ख़ूबसूरतीअ सां मैडम हिकिड़ो कंपेरेटिव स्टडी कई आहे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी, फ्रॉम 47 टू मतिलबु 19th सेंचुरी ताईं, त कीअं हिंदुस्तान जेको आहे त उहो ॿारनि खे तालीम जेका आहे औरतुनि खे ॾियण में अॻियां वियो आहे। हाणे इहो जेकॾहिं अगरि ॾिसिजे थो त जेका बांग्लादेश जी हालत आहे, बांग्लादेश में बि जेको हुननि जो जेको ग्राफ मथे वियो इकनॉमी जो, त उन में बि सभ खां वधीक जेके रिसर्च पेपर्स आया त उन में इहो ई आयो त जेको हिननि औरतुनि खे वधीक अहमियत ॾिनी आहे, औरतुनि खे हिननि अॻियां आंदो आहे, उन जे करे बांग्लादेश में इहो इकनॉमी जो ग्राफ मथे वियो आहे। साॻी ॻाल्हि जेकॾहिं अगरि असां ॾिसूं था त फिनलैंड में बि इहो ई आहे त फिनलैंड में बि हिन वक़्तु जेके टॉप जेके प्रेस्टिजियस पोज़ीशन्स आहिनि उहे सभु फीमेल्स वटि आहिनि। त असांखे इन बयाने खे हाणे वधाइणो पवंदो त जेकॾहिं अगरि असांखे अॻिते वधाइणो आहे त फीमेल्स खे ई असांखे अॻियां आणणो पवंदो ऐं हू पंहिंजो पाण मञाए वेंदियूं। ज़रूरत आहे असांखे उन्हनि खे कॉन्फिडेंस ॾियण जी ऐं उन लेवल जी तालीम ॾियण जी। त हाणे मैडम खां पुछंदासीं त हीउ जेको हिंदुस्तान जो कंपेरेटिव एनालिसिस हो पंहिंजे समाज सां, उन जो ख़्यालु किथां आयो मैडम? असल में जेकॾहिं तव्हां हिन बुक खे गौर सां पढ़ंदो त हीउ सॼो हिस्टोरिकल हिकिड़ो पर्सपेक्टिव ॾिनल आहे त फीमेल एजुकेशन किथां खां स्टार्ट थिए थी। पहिरीं एजुकेशन जेके असां चऊं छा के था, तालीम चऊं छा के था, माण्हुनि खे लॻे थो त जेको असां स्कूल में वेही पढ़ूं था हिनखे ई असां तालीम चऊं था, पर एक्चुअली जेको आहे जेकॾहिं असां चऊं त तालीम हिकिड़ो जेको आहे बुनियादी तव्हांजो इंस्टिंक्ट आहे, जिबलत आहे, इंसान जे ब्रेन जी जेका वायरिंग आहे उहा ई अहिड़े तरीक़े सां थियल आहे जो उनखे कुझु न कुझु लर्न करिणो आहे, सिखणो आहे। सो जॾहिं समाज इवॉल्व थींदा आया ऐं हिकिड़ो फिलोसॉफिकल क्वेश्चन उथियो त छा सिखणु खपे। सिखणो त आहे हिकिड़े इंसान खे, उहा पहिरीं शइ जेका आहे जेका हू लर्न करे थो उहा ॿोली आहे जेको पंहिंजे आसपास जे माहौल मां हू सिखे थो। पर उन खां पोइ कहिड़ा आइडियाज़, कहिड़ा नॉर्म्स, कहिड़ा वैल्यूज़ हुजणु खपनि समाज खे अॻिते वधाइण लाइ, जेके बहितरीनु हुजनि, जेके असां ॿारनि खे ॾियूं त उहे फ्यूचर में हिकिड़ो
सेहतमंद इंसान थी करे समाज में परफॉर्म करे ऐं उनजी समाज जी ग्रोथ में डेवलपमेंट में पंहिंजो हिसो ॾेई सघे। सो तालीम इन लाइ हूंदी आहे। जेको अॼुकल्ह असां पुछूं था ॿारनि खां त तालीम छाजे लाइ, तालीम रोज़गार लाइ हूंदी आहे, ईअं कोन्हे हूंदो। सो इहा ॻाल्हि तव्हांजे जेका पॉलिटिशियन खे चङी तरह ख़बर आहे त छाजे लाइ आहे। तालीम ज़हननि खे चेंज करण लाइ आहे, ठीकु आहे। सो जॾहिं असां ज़हननि खे चेंज करण लाइ चऊं था त इट मीन्स असां उन में हिकिड़ो डेलिब्रेट एफर्ट वठूं था जंहिंमें असां माण्हुनि जे दिमाग़नि खे चेंज करण जी कोशिशि कयूं था। दैट इज़ एजुकेशन, डेलिब्रेट। ऐं उन में पोइ फॉर्मल अची थो वञे, नॉन फॉर्मल अची थो वञे, इनफॉर्मल एजुकेशन बि आहे। असां सिखूं पिया पंहिंजे आसपास मां बि, स्कूल खां बग़ैर बि, किताबनि खां बग़ैर बि कुझु असां सिखूं पिया। सो तमामु घणनि वॾनि मुफ़क्किरनि ऐं फ़िलासफ़रनि जेको आहे उनखे तालीम खे, ऐं जीअं त फ़िलासफ़र तव्हां ॾिसो था हिस्ट्री में त उहे त मेल ई रहिया आहिनि। सो उन्हनि जो फोकस बि इहो हुयो त उन्हनि खे छा सिखणु खपे। सो मेन जेके फ़िलासफ़र्स आहिनि उहे उन्हनि जो जेको सॼो फोकस हूंदो हो उहो सॼो इन ते ई हो त जेके मेल आहिनि उहे ई एजुकेशन या स्किल्स जेके आहिनि उहे, त तव्हां ॾिसो हिस्ट्री में तलवारबाज़ी जूं ट्रेनिंगूं थींदियूं हुयूं, या पॉलिटिक्स में कीअं हलणु खपे, कीअं एग्ज़ैक्टली, त कहिड़े तरीक़े सां असां उन्हनि खे रांदियुनि जे थ्रू उन्हनि खे जेको आहे उन्हनि इन क़िस्म जा सेंटर्स जेके आहिनि उहे ठाहिया वञनि ताकी उहे जेके आहिनि इंसान जेके आहिनि उहे सिखनि उन प्रोसेस मां उन्हनि जो जेको आहे स्किल्स एक्वायर करे सघनि। पर उन्हनि दौरनि में जेके अपर क्लास वारा माण्हू हूंदा हुआ उहे पंहिंजे छोकिरियुनि खे बि तरबियत ॾींदा हुआ। अच्छा, उन में बि कुझु इलाइक़नि में छोकिरियुनि खे इहा तरबियत ॾिनी वेंदी हुई त मर्दनि खे क़ाबू कीअं रखिणो आहे, बादशाह खे पंहिंजे कंट्रोल में कीअं रखिणो आहे, या उनजो अहिड़े तरीक़े सां कहिड़े हलाइणो आहे जो उन्हनि जे डिसीजन में तव्हांजी हुजे, बैक ते तव्हां हुजो। सो उहा इम्पोर्टेंस, दैट्स मोर इम्पोर्टेंट। असां चऊं था मर्दनि सॼी दुनिया ठही आहे, पर उन्हनि जे बैक ते औरतूं हुयूं जिन खे उहा ट्रेनिंग, उहा स्किल्स जेके हुई उहे ॾिनल हुयूं, उहे मिलियल हुयूं ताकी उहे पर उहा हिकिड़े लिमिटेड हुई अपर क्लास ताईं। जेके उन्हनि जूं औरतूं जेके आहिनि तलवारबाज़ी में बि जॾहिं उन्हनि ते दुश्मन हमिलो करे त पंहिंजी ज़िंदगी कीअं बचाए सघनि थियूं, पंहिंजो पाण खे सिक्योर कीअं करे सघनि थियूं, उन क़िस्म जा जेके आहिनि सो इहे डेलिब्रेट एफर्ट वरिता विया। इनखे एजुकेशन चयो वेंदो हो। एंड ज़रूरु जॾहिं तव्हां का बि स्किल सिखो था तॾहिं तव्हांखे समाजियात हुजे, रियाज़ी हुजे, इहे बेसिक शयूं आहिनि जेके उहे बि उन्हनि खे सेखारियूं वेंदियूं हुयूं उन दौर में बि। एंड देन हलंदो आहे अचो जेकॾहिं त एजुकेशन पंहिंजो जेको आहे गोल जेको आहे उहो चेंज कंदी रही आहे जीअं समाज चेंज थियो आहे, ठीकु आहे। जीअं समाज अगरि पॉलिटिकल पावर गेन करिणो आहे त तव्हांखे तालीम ॿी तरीक़े जी हूंदी। जेकॾहिं इकोनॉमिक तव्हांखे गेन वठिणो आहे, समाज खे इकोनॉमिक्स जे बुनियादनि ते मथे खणी अचिणो आहे त तव्हांजा जेके गोल हूंदा उहे डेलिब्रेटली चेंज थी वेंदा। जेकॾहिं तव्हांखे इक्वलिटी हासिल करणी आहे त तव्हांजा ॿिया हूंदा। सो इन तरीक़े सां तालीम जेका आहे उहा पंहिंजा गोल्स जेके आहिनि उहा चेंज कंदी रही आहे। ऐं पोइ जॾहिं असां हिन में तव्हांजो जेको क्वेश्चन आहे त तव्हांखे ही उनजे तनाज़ुर में ई आहे त असां जॾहिं तारीख़ आहे पूरी जंहिंमें असां ॾिसूं था त बाक़ी जेकॾहिं असांजो जेको सब कॉन्टिनेंट आहे उन में एजुकेशन जी छा सिचुएशन आहे, ऐं असां किथे बि चाहियूं त तव्हां श्रीलंका खे ॾिसो, तव्हां बांग्लादेश खे ॾिसो, तव्हां जेके बि इन क़िस्म जा जेके असां थोरा मैच ठाहींदा जंहिंजो बैकग्राउंड रहियो आहे, जेके उहे कॉलोनियल पीरियड जो हिसो रहिया आहिनि। असां चऊं था त सॼी दुनिया खे उन्हनि बिगाड़ियो आहे, पर तंहिंजे बावजूदि उन्हनि मां कुझु मुल्क अहिड़ा आहिनि जेके निकिरी विया आहिनि ऐं उन्हनि जो पुठियां छा हुआ, मोहरक छा हुआ, उन्हनि जा फोकसिस छा हुआ, उहे कहिड़े तरीक़े सां उहे करे सघिया आहिनि। जीअं तव्हां हींअर बांग्लादेश जी ॻाल्हि कई त बांग्लादेश वारनि जे जेका सॼी तव्हां पॉलिसी खे स्टडी कंदो त उन्हनि में इकोनॉमिक डेवलपमेंट लाइ फीमेल एजुकेशन अहम करार ॾिनल आहे हिकिड़ो तमामु। ऐं उन में चाहे उहा गवर्नमेंट हुजे चाहे नॉन गवर्नमेंटल इदारा हुजनि, उन्हनि सभिनी जो फोकस इहो आहे त फीमेल एजुकेशन जेसी ताईं कोन थींदी तेसी ताईं तव्हांजो ख़ानदान जेको आहे, हिकिड़ो मर्द जो पढ़णु जेको आहे उहो कंहिं फ़ाइदे जो कोन थो थिए। अच्छा, हिन किताब में मूं इहो बि डिस्कस करण जी कोशिशि कई आहे त औरत जो जेको पढ़णु आहे या जेका तालीम आहे उहा न सिर्फ़ु उनजे मौजूदा दौर खे चेंज करे सघे थी। जीअं असां चऊं था अगरि औरत पढ़ियल आहे त उहा जॉब करे सघे थी, इहो त हिकिड़ो ऑब्वियस आहे जेको तव्हां सभिनी खे ख़बर आहे त इहो हिकिड़ो गोल आहे। पर उन खां अलावा उनजी हेल्थ, उनजे ॿार जी हेल्थ, उनजी जेका आहे फैमिली जी एजुकेशन ऐं उनजी फैमिली जी मोबिलिटी,
इहे सभु बि उन सां सलाहियल आहिनि। तव्हां ॾिसो जेका छोकिरी पढ़ियल हूंदी उनजो किचन साफ़ सुथरो हूंदो, उनजो सेवरेज जो निज़ाम ठीकु करण जी कोशिशि कंदी, पाणीअ खे बॉइल करण जी कोशिशि कंदी, ॿार खे फुल न्यूट्रिएंट्स वारा खाधा ॾियण जी कोशिशि कंदी, या उनजी उहा कोशिशि हूंदी त मुंहिंजे ॿार खे जॾहिं मां दवा पियारियां थी त मां उनजी एक्सपायरी डेट त ॾिसी वठां त उहा एक्सपायर त कोन्हे। सो इहे त उहे फ़ाइदा आहिनि जेके तव्हांखे ऑब्वियसली हींअर नज़र अचनि था। पर मां हिन किताब में इहो बि डिस्कस कयो आहे त तव्हां जॾहिं फीमेल एजुकेशन खे ॾिसो था त उहा सिर्फ़ु हिकिड़ी जनरेशन ताईं महदूद कोन्हे का, उहा जनरेशनल पॉवर्टी खे ख़तमु करे सघे थी। उहा उन ॿार खे कॉन्फिडेंट ॿार खे पैदा करे सघे थी जेको पंहिंजी माउ खां ॾिसे थो, सिखे थो ऐं उनजी एजुकेशन मां फ़ाइदो वठंदे अॻिते जो सोचे थो त असां जो घर कहिड़े क़िस्म जो, उहा बेसिकली हिकिड़ो ॿिज पोखे थी जेको हिकिड़े जेको आहे बराबरीअ वारो या इकोनॉमिक डेवलपमेंट वारे हिसाब सां बि तव्हां ॾिसो, या स्किलफुल हिकिड़ो इंसान जेको आहे उहो पैदा करण में फ्यूचर जेको आहे उनजो ॾाढो ब्राइट जेको आहे। सही। अच्छा मैडम, तव्हांजी हिन में हिकिड़ी जॻह ते तव्हां रेफरेंस ॾिनो आहे, उन में ईअं थियो आहे त जेको रोल आहे टीचर जो, उस्ताद जो, उहो हिन में ॾेखारियल आहे कंहिं दौर जो त उस्ताद ज़हन जी आबियारी करण में नाकाम थो वञे, इन जे करे समाज हिकु वॾो डिक्लाइन आहे। तव्हां जीअं त सोशलॉजी डिपार्टमेंट में दरसो तदरीस सां तव्हांजो तालुक़ु आहे, तव्हां छा था सम्झो त इहो वाक़ई ईअं आहे बि सही जो असांजो उस्ताद जेको आहे उहो संजीदा न आहे हिन मामले में? अच्छा, मां इहो हमेशह इहो सम्झंदी आहियां त जेको बि इंसानु आहे, रुॻो उस्ताद न, डॉक्टर हुजे, इंजीनियर हुजे, जेको बि हुजे, उन समाज जो हिसो हूंदा आहिनि। ठीकु आहे, उहे माना कि आसमान तां को बि फर्द जेको आहे उहो नथो लही अचे। इहो सभु असां जॾहिं असां सोशियोलॉजी में पढ़ायूं था, असां सभु हिक ॿिए जे इंटरेक्शन जो नतीजो आहे। मिसाल जेका मां आहियां उहा मां पाण कोन आहियां, पर मूं में थोरो उहे 5% उहे नॉवल हूंदा जेके मूं पढ़िया आहिनि, 5% उहा मूवी हूंदी जेका मूं ॾिठी हूंदी, 5% उहे माण्हू हूंदा जिन सां मां मिली हूंदमि, 5% उहो किताब हूंदा जेके मूं पढ़िया हूंदा। सो उन्हनि सभिनी जो निचोड़ ई आहियां मां, दोस्त, फैमिली, स्कूल कंटेंट्स जेके स्कूल वारा किताब, उन्हनि जो निचोड़ ई मां आहियां। सो मां कंहिंखे था चऊं असां। सो जॾहिं असां टीचर जी ॻाल्हि कयूं था त ऑब्वियसली उहो बि उन समाज जो हिसो आहे। सो उहो टीचर जेको आहे, जॾहिं असां चऊं था उहो रिस्पॉन्सिबिलिटी सां पढ़ाए नथो, या उन समाज में उनजो मर्तबो केतिरो आहे, उनजी शनाख़्त जेका आहे उहा कहिड़े तरीक़े सां, वॾो उस्ताद ऐं माना तूं वॾो को ठग क़िस्म जो माण्हू ईअं असां चवंदा आहियूं वॾो उस्ताद आहे। सो कल्चरली असां उनखे कहिड़े स्टेटस ते बीहारियो आहे, ऐं असां उनखे हाणे तव्हां ॾिसो केतिरी रिक्रूटमेंट थी आहे न टीचर्स जी, ऐं उहे ॾाढा सुठा बि आया आहिनि। मां हिनखे एप्रिशिएट बि कंदमि त उहे हिकिड़ी टेस्ट जे थ्रू आया आहिनि, ॾाढा कॉम्पिटेंट आहिनि, मेरिट बेस्ड आहिनि, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर छा उहा उन्हनि जी पहिरीं टीचिंग करण जी पहिरीं प्रायोरिटी हुई? जॾहिं ॿियो को बि रोज़गार कोन हो त हुननि मजबूरन जेको आहे हिकिड़े रोज़गार लाइ अप्लाई कयो हुयो। एमफिल पीएचडी जेके पीएचडी ऐं जेएसटी, यस, इंजीनियर, डॉक्टर। सो उहे ठीकु आहे, उन्हनि जो हिकिड़ो इम्पैक्ट त थींदो, फ्यूचर में थींदो उन्हनि जो मेरिट ते जेके आया आहिनि। पर मां चवण जो मक़सदु इहो त उन्हनि जी पंहिंजी जेका प्रायोरिटी आहे, माना उहे चाहिनि था त असां टीचर थियूं, उहा तमामु घटि आहे, तमामु घटि परसेंटेज आहे। मतलब बाय चॉइस न आहे। हा, बाय चॉइस न आहे। ऐं जॾहिं बाय चॉइस न हूंदो आहे त असां सभिनी खे ख़बर आहे त समाज में असां कमु कंदे कंदे नेठि थकिजी पवंदा आहियूं, छो त असांजी उहो इंट्रस्ट जो कमु ई न आहे। उहो त तव्हांजे अंदर में हुजणु खपे न। हाणे असां पघार लाइ पिया चऊं कयूं, असां घर जे वेझो आहियूं, असांखे ॿी का नौकिरी नथी मिले। सो पुल एंड पुश फैक्टर्स ॿई हिन में इन्वॉल्व आहिनि, जंहिंजे करे उहो टीचर जेको आहे उहो परफॉर्म न पियो करे। अच्छा, हिते नौकिरीअ जी ॻाल्हि निकिती त मूंखे यादि अची वियो। हाणे तव्हां सोशलॉजी डिपार्टमेंट में आहियो, हाणे सोशलॉजी डिपार्टमेंट हे एआई जो दौर आहे, हिन में ॾिसो था त एॾी साइबर सिक्योरिटी आहे, एॾो तेज़ दौर आहे, उन में तव्हां छा था सम्झो त सोशलॉजी जो कहिड़ो रोल आहे, ऐं सोशलॉजी जेका आहे त उहा फ़क़ति छा नौकिरीअ जे लाइ आहे? मंसूर, तमामु ज़बरदस्त सवाल आहे। अक्सर असांजा स्टूडेंट्स जेके आहिनि उहे इन में मुंझियल हूंदा आहिनि त असां तालीम छाजे लाइ था हासिल कयूं, असां इन लाइ था हासिल कयूं जो असांखे नौकिरी हासिल करणी आहे। दैट इज़ गोल ऑफ पॉलिटिकल इंस्टीट्यूशन, त असांखे ह्यूमन पावर जेको आहे उहो उनजे थ्रू ई असांजो मुल्क जेको आहे उहो डेवलपमेंट करे सघे थो। तव्हां ॾिठो हूंदो केतिरा ई पॉलिटिशियन जेके हूंदा उहे चवंदा हूंदा असां जा माण्हुनि खे अहिड़ी स्किल्स ॾियूं ताकी उहे ॿाहिरि मुल्क वञनि, कमाइनि ऐं उहे पैसा ज़रे मुबादला हेॾां मोकिलिनि ताकी उहे असांजो मुल्क जेको आहे उहो अमीर थी सघे। सो दैट इज़ वन गोल ऑफ एजुकेशन। पर एजुकेशन उन लाइ आहे कोन। अगरि असां सोशियोलॉजी जी ॻाल्हि कयूं त प्योरली तव्हांजो सॼो सिस्टम जेको, इहा साइंटिफिक स्टडी आहे,
समाजनि जी, त समाजनि में कोऑपरेशन छो थो थिए, कॉन्फ्लिक्ट छो थो थिए, माण्हू हिक ॿिए खां डिफरेंट छो था सोचनि, माण्हू फैमिली में कीअं था बिहेव कनि, माण्हू ॿाहिरि निकिरी कीअं था मोब में कीअं था बिहेव कनि, ऐं उनजे पुठियां कहिड़ा मुहरिक आहिनि, ऐं असां कहिड़े तरीक़े सां इन्हनि खे बहितर करे सघूं था। मिसाल एजुकेशन जो इम्पैक्ट छा आहे, ऐं एजुकेशन जेकॾहिं जेको असां चऊं था कंटेंट ही छो ठहियल आहिनि, उहे उन्हनि ते क्वेश्चन जेको आहे उहो समाज ई कंदो न, वरी उनखे चेंज बि कंदो, केरु कंदो, समाज ई कंदो। सो समाज खे स्टडी करण जो नालो ई सोशियोलॉजी आहे, ऐं उहा साइंटिफिक स्टडी हूंदी, उहा उन जा के रूल्स आहिनि, के जेके आहिनि रिसर्च मेथडोलॉजीज़ आहिनि जंहिंजे थ्रू मतलब तव्हां सम्झो था त इहा कंपलसरी हुजणु खपे। कंपलसरी आहे, असां एक्चुअली करायो आहे, डॉक्टर नज़ीर मुग़ल जे दौर में असां इनखे कंपलसरी करायो हो सॼे, तव्हां अगरि जेकॾहिं सिंध यूनिवर्सिटी जे जेके सभिनी जेके डिपार्टमेंट्स में सोशियोलॉजी कंपलसरी सब्जेक्ट आहे, ऐं उहो हुजणु खपे। ऐं मुंहिंजे नज़र में इन जी तमामु घणी अहमियत आहे। तव्हां हींअर AI जी ॻाल्हि कई, मां चवां थी AI खां पोइ बि जेका बि टेक्नोलॉजीज़, जेका बि डेवलपमेंट ईंदी, ॾाढी अजीब ॻाल्हि आहे, पर जॾहिं असां इंटरेक्शन जेको आहे माण्हुनि सां न, रोबोट्स सां बि कंदासीं पिया, तॾहिं बि सोशियोलॉजी रिलेवेंट हूंदी। जॾहिं तव्हांजा हमसफ़र जेके आहिनि उहे रोबोट्स हूंदा, तॾहिं बि सोशियोलॉजी जेका आहे उहा रिलेवेंट हूंदी, त तव्हांखे कहिड़ा खपनि ऐं उहे छो खपनि। हाणे जॾहिं जेको हिकिड़ो इंजीनियर हूंदो, जेको रोबोट ठाहींदो हूंदो, उहो सिंध में कल्चर खे ॾिसी करे त भई उनखे लैंग्वेज कहिड़ी अचणु खपे, ठीकु आहे, या उन में कहिड़ा कहिड़ा कैरेक्टरिस्टिक्स हुजणु खपनि जेके असां चाहियूं था हिकिड़े सिंधी जेका आहे उहा वॉइस में हुजणु खपनि। मिसाल हिकिड़ो रोबोट जेको लस्सी पियो विले मूंखे सुबुह जो नाश्तो बि ॾिए, त हाणे उन कल्चर खे स्टडी करण खां सवाइ छा इहो पॉसिबल आहे छा, त अहिड़ो रोबोट ठहे, ठीकु आहे न। सो इन लाइ जेकॾहिं तव्हां एडवांसमेंट में बि वेंदो त समाजनि जो उन्हनि जो जेको आहे नीड्स जेके आहिनि उन्हनि खे तव्हांखे अंडरस्टैंड करणो ई पवंदो। मतलब सोशियोलॉजी डिपार्टमेंट जेको बचे थो उहो ईअं न सम्झे त असां हिन में नौकरी हासिल कंदासीं। हा, नौकरी बि उनजो काउंटर आहे तव्हांजो फ़ाइदो, पर असल में जेका आहे उहा क्वेश्चन यूनिवर्सिटी जी एजुकेशन जेका आहे न, असांखे लॻे थो इहो त का बोर्ड ते पढ़ाइबो, 2 अखर लिखबा ऐं हू उनखे नोट कंदा, पेपर ॾिबो ऐं ख़तम थी वेंदो। एक्चुअली हर एजुकेशन जा जेके लेवल्स आहिनि उन्हनि जो मक़सदु कुझु ॿियो आहे। मिसाल प्राइमरी एजुकेशन जो मक़सदु असां ॾिसूं त लिटरेसी हासिल करणु, हाउ टू राइट, हाउ टू रीड एंड हाउ टू सॉल्व सिंपल अर्थमेटिक, इन जो प्राइमरी एजुकेशन जो मक़सदु इहो आहे। असां उनखे करे छॾियो आहे कॉम्प्लिकेटेड, त तव्हां रटा हणो, ॿारनि खे वेठा मुंझायूं, ॿारनि खे असल में जेको मक़सदु आहे प्राइमरी जंहिंखे असां चऊं था एजुकेशन, उनजो मक़सदु इहो न आहे त तव्हांखे साइंस बि अचे, तव्हांखे लिखणु पढ़णु ऐं सिंपल हिसाब करणु अचे, उनखे असां चऊं था। सो इहो फंक्शन जेको आहे प्राइमरी एजुकेशन जो आहे। हाणे असां भले न हाणे 8-10 सब्जेक्ट पिया पढ़नि ऐं ॾाढो असां उनखे मुंझाए छॾियो आहे, ॾाढो कॉम्प्लिकेटेड करे छॾियो आहे। अदरवाइज़ प्राइमरी एजुकेशन जो मक़सदु इहो आहे। जेकॾहिं असां यूनिवर्सिटी एजुकेशन जी ॻाल्हि कयूं त यूनिवर्सिटी एजुकेशन जो इहो असां अञा ताईं जेके सब्जेक्ट्स पढ़ूं था ऐं कंपलसरी करायूं था, त उन्हनि जे पुठियां रीज़न छा आहिनि, लॉजिक छा आहे, उन्हनि खे चेंज करण जी ज़रूरत आहे। पर असां जो जेका यूनिवर्सिटी आहे उनजो मक़सदु आहे रिसर्च करणु, क्वेश्चन्स करणु, क्रिटिकल एनालिसिस करणु, रिसर्च पेपर्स असांखे प्रोड्यूस करणा हूंदा आहिनि, असांखे PhD MPhil करणा हूंदा आहिनि, ताकी असां समाज जे मसइलनि खे जेको आहे हल करण लाइ असांखे वे फॉरवर्ड करणु। हींअर त AI जे करे चैट GPT अची वई आहे, हींअर त रिसर्च पेपर लिखण में को वॾो मसइलो कोन्हे। हा, इहो तव्हांखे ईअं लॻे थो, पर जेकॾहिं तव्हां इन सिस्टम जो हिसो थींदो जॾहिं, त तव्हांखे फील थींदो त न AI, मिसाल तव्हांजी जेका डेटा आहे उहा त AI तव्हांखे नथो प्रोवाइड करे सघे, उहा त तव्हांखे पाण कलेक्ट करणी आहे। उन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे ईअं लॻंदो हूंदो त को तव्हांखे रेफरेंसिस बि प्रोवाइड करे थो, इहो कोन्हे को। जेकॾहिं जेको बि पढ़नि असां कयूं था, असेसमेंट कयूं था न, जॾहिं असांखे ख़बर आहे त AI जो जेको जनरेटेड मवाद आहे उन में ऐं जेको असल जेको ओरिजिनल जेको कमु आहे उन में फ़र्क़ु आहे। जॾहिं तव्हां लिटरेचर रिव्यू कयो था, जॾहिं तव्हां पंहिंजो डेटा कलेक्शन कयो था, या डेटा ख़ुदि जेका आहे उहा तव्हांखे कॾहिं बि AI जनरेट करे नथो ॾे। सही, सो इनजे करे इहो करे ॾिए थो त उन में एॾा आराम सां पकड़जी सघिजे थो, जो माना मतिलबु असांखे उन लाइ वरी AI जी ज़रूरत कोन्हे का। सही, मतिलबु जीअं तव्हां पंहिंजे हिन PhD थीसिस में वञी ऐं इहे सभु जेके रेफरेंसिस वरिता। रिसर्च एक्चुअली ॾाढो हिकिड़ो महांगो कमु आहे, माना मां चवंदी आहियां लग्जरियस कमु आहे, माना अमीर माण्हू ई रिसर्च करे सघे, गरीब माण्हू जो कमु न आहे। मतिलबु इहो चेयर ऐं टेबल वारो कमु न आहे, न ऑन द फील्ड आहे। फील्ड अगरि तव्हां सोशियोलॉजी जी ॻाल्हि कयो, यस, हा, उन में इहो आहे कुझु माण्हू ॿियनि जे कम खे अंडरस्टैंड करण जी कोशिशि कनि था, फलाणे थिंकर ऐं ए थिंकर ऐं बी थिंकर छा चयो ऐं हाणे असां टे थिंकर छा थो चए। यस, असां टेबल वर्क बि करे सघूं था, डिपेंड्स त तव्हां वटि रिसोर्सिस
लिमिटेड आहिनि त तव्हां इहो मतलब कहिड़ो तव्हांजो शोबो आहे तव्हांजी रिसर्च कहिड़े बुनियाद जी आहे सही हाणे जीअं सोशलॉजी आहे इंसानी रवैयनि जो इल्मु हाणे जेकॾहिं अगरि इंसानी रवैया तव्हां हाणे पढ़ायो था क्लास में 100 ॿार वेठा आहिनि हाणे उन्हनि 100 ॿारनि जी नफ़्सियात खे समझी करे तव्हां पढ़ाईंदा आहियो या तव्हां उन्हनि जे रवैयनि खे ॾिसी करे अच्छा मंसूर मां उन्हनि खे चवंदी आहियां त जेके वेचारा बैक बेंचर आहिनि जेके वेचारा मिड टर्म में फेल थींदा आहिनि ख़ासि तौर ते मां चवंदी आहियां टीचर उन्हनि जी आहे ज़बरदस्त छो त हू जेके आहिनि उहे त पाण पढ़नि पिया उन्हनि खे मुंहिंजी शायदि एतिरी हेल्प जी ज़रूरत न हुजे टीचर जो कमु सिर्फ़ु हेल्प करण ई आहे एक्चुअली जेकॾहिं तव्हां ॾिसो त तव्हांखे उहो डायरेक्शन ॾियणु तव्हांखे पढ़णो हुननि खे पाण ई आहे स्टूडेंट्स खे छा पढ़णु खपेनि कहिड़ी थ्योरीज़ कहिड़ा पर्सपेक्टिव जेके आहिनि जिते मुंझनि था उते असांखे गाइड करण ई हुननि जो कमु आहे सो जेके पाण होशियार आहिनि जेके पाण पढ़नि पिया उन्हनि खे त कंहिंजी हेल्प जी घटि ई ज़रूरत हूंदी आहे बाक़ी जिन खे ज़रूरत आहे उहे आहिनि जेके नथा पढ़नि जेके जिन जा ज़िंदगीअ जा पाण जा एॾा ट्रबल्स आहिनि जेके फाइनेंशियली जेके आहिनि एॾा कोन्हनि खे या जिन खे कॾहिं डायरेक्शन मिली ई कोन्हे उहे सभु ॿार मां चवंदी आहियां मां एक्चुअल में जेकॾहिं मां चवां मां कंहिंजी टीचर आहियां मां इन्हनि जी टीचर आहियां सही त तव्हांखे कीअं रेस्पॉन्स मिलंदो आहे क्लास में मतिलबु सम्झंदा आहियो त ॿार विलिंग आहिनि या बसि इन डिपार्टमेंट में ईअं ई बाय एक्सीडेंट अची विया आहिनि न अॼु जो जेकॾहिं तव्हां ॿारु ॾिसो त उहो ॾाढो कॉन्शियस आहे ऐं अॼु जो ॿारु जेको आहे उहो सवाल उन वटि आहिनि पर एक्चुअली असां उन्हनि खे जेको सॼो एजुकेशन जो जेको प्रोसेस आहे न उन में असां जेको सवाल न करण ते एॾो फोकस कयो आहे जो उन्हनि खां क्वेश्चन करण खे हू सम्झनि था त ही का बेअदबी आहे ही को क्रिटिकल एनालिसिस या रिव्यू ॾियण खे सम्झनि था त हीअ का बदतमीज़ी में शुमार कयो माने स्टेटस को खे तोड़ण जी कोशिश नथा कनि हा सो मां हमेशह इहो ई चवंदी आहियां त जेकॾहिं तव्हां स्टूडेंट टीचर खे तव्हांखे जेको बि फैक्ट्स फिगर थ्योरीज़ जेको बि तव्हांखे ॿुधाए थो त तव्हां उन सां तव्हांजो इहो कमु आहे यूनिवर्सिटी एजुकेशन में त तव्हां उन सां डिसएग्री कयो तव्हां उनखे चओ त बाबा हीअ जेका शइ आहे मुंहिंजे क्रिटिकल एनालिसिस जे मुताबिक़ उहा हीअं न आहे उहा हीअं हुजणु खपे ऐं उहा लॉजिक जे बेसिस ते हुजे लॉजिक हिकिड़ो बेसिक हिकिड़ी शइ आहे जेका हिकिड़े आम इंसान में हुजणु खपे रीज़निंग जेका आहे मां छा पियो कयां ऐं छो पियो चवां ऐं हिन जा कहिड़ा कहिड़ा फैक्ट्स एंड फिगर बाक़ी मोस्टली जेके आहिनि असांखे मिलंदा आहिनि हाणे इस्लाम में हीअं कोन्हे रिलीजन में हीअं कोन्हे इन क़िस्म जो तव्हांखे घणियूं डिबेट्स जेके आहिनि उहे क्लासिस में मिलंदियूं पर जेका शइ असां चाहियूं था उहा आहे लॉजिकल बेसिस ते क्वेश्चनिंग थिया अच्छा माना हीअ जेको कन्वेंशनल नैरेटिव आहे हिकिड़ो माना उन नैरेटिव मां निकिरनि नथा जेको इस्लाम मज़हब एक्चुअली ॿार जो त को ॾोह कोन्हे जेको निकिरण न वारो आहे मां नथी सम्झां त उहो ॿार जो को ॾोह आहे सिस्टम जो आहे जेको तव्हां उनखे शुरू खां ई वठी उन ते तव्हां क्वेश्चन करणु सेखारींदा आहियो जॾहिं तव्हां उनखे ॿार खे चओ था हेड डाउन करे वेही रहो जॾहिं तव्हां उनखे चओ था ही हिकिड़ो पैराग्राफ आहे इहो ई तोखे कॉपी में एग्ज़ाम में लिखणो आहे इन खां मथे तोखे पंहिंजी का थॉट जो इन में पेरेंट्स जो रोल आहे टीचर जो रोल आहे सिस्टम एजुकेशनल सिस्टम जो पेरेंट्स जो त आहे फैमिली जो हिकिड़ो अलॻि इदारो थी वियो उनजो त पंहिंजी जॻह ते आहे जेको तव्हांखे नाम्स ऐं रूल्स में जकड़े वेठो आहे त भई तव्हांखे उस्ताद जी इज़त बि करणी आहे मार बि करणी आहे को दौर हूंदो हो जंहिंमें असां इहो चवंदासीं त ॿार खे संवारींदी उहा मार जेका आहे पर हाणे तव्हांजा जेके समाज जेको आहे उहो जॾहिं चेंज थी वियो आहे त एजुकेशनल इंस्टीट्यूशन खे बि चेंज थियण जी ज़रूरत आहे ऐं मूंखे लॻे थो तव्हां मूंखां पुछंदो त माना के बेसिक सभिनी इंस्टीट्यूशन में मसइला आहिनि पर कहिड़े खे सुठो थियण जी ज़रूरत आहे दैट इज़ एजुकेशनल इंस्टीट्यूशन शुरू में खणो किथां खां तॾहिं मूं तव्हांखे शुरू में ॿुधायो त मूं हिन टॉपिक ते छो कई त माना किथां खां स्टार्ट किथां वठो चाहे तव्हांजी पॉलिटिक्स में ख़राबी आहे एजुकेशन खे सुठो कयो तव्हांजे फैमिली में इशू आहे एजुकेशन खे सुठो कयो तव्हांजे इकोनॉमिक्स में माण्हू न पिया कनि एॾो परफॉर्म न पिया कनि उन में किथे मसइलो आहे जॉब्स न आहिनि किथे मसइलो आहे उहो एजुकेशन में मसइलो आहे उहा जॾहिं ट्रांसफॉर्म न थींदी न हिकिड़ी जॻह ते बीठी हूंदी न तव्हां कंटेंट्स ॾिसो असांजा उते ई बीठा आहिनि अञा ताईं उहे जेके शयूं अचणु खपनि माना हिकिड़ो चैप्टर असां उन में एड करे रिव्यू कमेटी खे विहारियूं था ऐं हिकिड़ो चैप्टर एड कयोसीं त असां चयोसीं वॾो कमु थी वियो मतिलबु पूरो हिकिड़ो सम्झो 180 डिग्री ताईं असांखे चेंज करणो आहे पर एजुकेशन असांजी प्रायोरिटी में न आहे न असांजी जेका बजट एलोकेट थिए थी उहा डिफेंस खे असांजी वञे थी 97% बाक़ी जेको आहे त 2% ऐं 1% असांखे एजुकेशन खे थी हेल्थ खे मूंखे लॻे थो त इन जो बि हिकिड़ो हल जेको आहे उहो निकिरी सघे थो ऐं उनखे बि असां मुंहुं ॾेई सघूं था उहो इहो आहे अगरि असां शुरूआत लाइ कुझु पंहिंजा पावर्स जेके आहिनि यूटिलाइज़ कयूं लाइक त असां इनखे कंटेंट्स खे पहिरीं शुरूआत मतिलबु असां चऊं किथां पैसा कोन्हनि खे ठीकु आहे
इहो पंहिंजी जॻह ते आहे। मिसाल हाणे असांजी एजुकेशन मूं इन ॾींहुं बि ॾिठो पिए किथे लाइब्रेरी एलोकेशन लाइ ॾिना अथनि फंड्स ॾिना अथनि। हाणे तव्हां जॾहिं ऑनलाइन तव्हां डिजिटल लाइब्रेरीज़ पयूं आहिनि ऐं तव्हां हेॾा फंड्स ॾियो पिया त तव्हां लाइब्रेरी ठाहे वञो। मतिलबु इहो हो कंहिं दौर में ज़रूरत हुई, माना हाणे तव्हांखे हिन दौर में छा तव्हांजो ॿारु जेको जंहिं वटि मोबाइल पई आहे हथ में या जंहिं वटि हिकिड़ा गेजिस पिया आहिनि त तव्हां उहो ऐं मुंहिंजे ख़्याल में उहो गेजिस जेके आहिनि उहे सस्ता पवंदा एज़ कम्पेयर टू पर पर्सन जेकॾहिं तव्हां ॾिसो या हिकिड़े क्लास रूम में हिकिड़ो ई तव्हां कंप्यूटर ॾेई छॾियो, उनखे तव्हां इंटरनेट सां लिंक कयो, जे बजाए तव्हांखे कॉस्ट इफेक्टिव जेको आहे ऐं उहो हिन दौर जे मुताबिक़त सां पवंदो। असां चऊं था जॾहिं असां चऊं था ॿार रंगनि सां था सिखनि, लर्निंग था सिखनि, अगरि जेकॾहिं तव्हां उनखे जेको आहे पेंट करणु कंप्यूटर ते सेखारियो था या उनखे इन क़िस्म जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे ते करायो था, कंप्यूटर जो हुजणु जेको आहे हाणे इम्पोर्टेंट आहे एज़ कम्पेयर टू तव्हांजो असल में लाइब्रेरी जेका आहे न उहो सिर्फ़ु हिकिड़ो किताबनि जा शेल्फ रखण जे लाइ बि हिन जो पर्पज़ न हूंदो आहे। लाइब्रेरी जेका आहे उहा आर्काइव्स बि संभालींदी आहे। एग्ज़ैक्टली हाणे मिसाल तौरु रिसर्च पर्पज़ लाइ मिसाल तौरु हाणे जेकॾहिं अगरि मूंखे खपे थी त 1948 में जिनाह जो रोल कीअं हो सियासत में, हाणे मंसूर इहे सभु अची वेंदव AI ते, इहे सभु तव्हांजा आर्काइव्स हली वेंदा। तव्हां सॼी दुनिया जे तव्हां आई डोंट नो तव्हांखे हींअर मतिलबु चाइनीज़ जे जेकॾहिं तव्हां लाइब्रेरीज़ खे ॾिसो त उहे शुरू खां जॾहिं हुननि पना ठाहिया आहिनि न तॾहिं खां वठी हुननि सॼो मवादु पंहिंजो रखे छॾियो आहे। पर अॼु असां वटि एंथोनी लीविन जहिड़ो माण्हू जेको पाकिस्तान हार्ड कंट्री किताब लिखे थो उहो अचे थो त उहो वरी बि GHQ में रहे थो, उनखे वरी बि GHQ जी लाइब्रेरी कम थी अचे, उहो वरी बि रेफरेंस उतां थो खणे। एग्जैक्टली पर इहो इन्हनि सभिनी खे मां उहो बि चवण जी कोशिशि कयां, इन्हनि सभिनी खे हाणे असांखे अचणो पवंदो, ॿियो को हल कोन्हे को। मिसाल सां अगरि हाणे हिन ॿार खां असां इहा तवक़ो कयूं त इहो तूं वेंदे लाइब्रेरी में ऐं तूं ज़ोरीअ बि वञ ऐं तोखे वञिणो आहे, असां नथा करे सघूं। छो त ॿार जे हथ में हिकिड़ो अची विया आहिनि गेजिस, हाणे हुनखे तव्हां मजबूर नथा करे सघो त न तोखे लाइब्रेरी ई वञिणो आहे। हाणे उन्हनि लाइब्रेरी खे मूव करायो AI ते, टेक्नोलॉजिकल एडवांस। अच्छा, हाणे ही जेका जनरेशन आहे जंहिंखे जेन ज़ी चयो था, हाणे ही तव्हांजो इंटरेक्शन आहे इन जेन ज़ी सां, ऐं जीअं त हिकु अहिड़े अहम डिपार्टमेंट में बि तव्हां आहियो त ही हिकिड़ो ईअं सम्झो इंसानी रवैयनि जो इल्मु आहे, त तव्हां इन जेन ज़ी खे इंसानी रवैयनि में कीअं ॾिसो था? अच्छा, इंसान बेसिकली थ्रू आउट हिस्ट्री जेकॾहिं मां कंहिं बि तव्हां सवाल जो जवाबु ॻोल्हण जी कोशिशि कंदो न त तव्हांखे उहो हिस्ट्री मां मिलंदो, पहिरीं छा हो कीअं हो। सो जॾहिं असां जंगलनि में या गारनि में रहंदा हुआसीं तॾहिं बि असां सहल पसंदि थियण जी कोशिशि कंदा हुआसीं त थोरो असांखे शिकार करण में थोरी सहूलियत मिली वञे त असां एग्रीकल्चर जो बुनियादु विधो, ठीकु आहे। जॾहिं असां एग्रीकल्चर जो बुनियादु विधो त असांखे इलाही प्रोडक्शन अची वई, हाणे असां हुनखे केॾांहुं कयूं, असां कैपिटलिज़म अची वियो ऐं हाणे तव्हांखे हर क़िस्म जो फसल पोखण जी ज़रूरत न आहे, हाणे तव्हां बाटर सिस्टम जे थ्रू एक्सचेंज बि करे सघो था। सहल पसंदि माना असां थोरो सुकून था ज़िंदगी गुज़ारियूं। सो जॾहिं असां इंडस्ट्रियलाइज़ेशन अचे थी, तव्हांजा सिस्टम जेके आहिनि उहे चेंज थियनि था ऐं तव्हां हेसी ताईं हिन टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट जे दौर खे अगरि तव्हां ॾिसो त इन ताईं अची वियो। हाणे जेको जेन ज़ी वारो ॿारु आहे उहो तव्हांजो जेको लेबर वर्क आहे, असां जेको कंदा हुआसीं महीने में, हो चए थो इनखे मां हिकिड़े ॾींहं में तव्हांखे करे ॾेखारींदुसि ऐं उहो हिन तरीक़े सां ईज़ी आहे। मिसाल वीविंग कंदा हुआसीं न, हिकिड़ो स्वेटर बुणण में असांखे घणा ॾींहं लॻंदा हुआ स्वेटर, हाणे तव्हांजी टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट एॾी आहे जो तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो बटण दॿाईंदो ऐं तव्हांजी कुकिंग थी वेंदी, तव्हांजा कपिड़ा वॉश थी वेंदा, तव्हांजो सो सहल पसंदि जेको आहे उहो असां खां कई गुना ज़्यादा आहे। ठीकु आहे, जेके असां मैनुअल वर्क कया, जेके असां किताबनि खे टच करण वारो जेको नशो आहे उहो असां कयोसीं, हाणे हू चवनि था जॾहिं तव्हांखे नॉलेज ऐं इंफॉर्मेशन जो हिकिड़ो वॾो फ्लो अचे पियो, हिकिड़ी ॿोॾ आहे हिकिड़ी, त तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे जो तव्हां हिकिड़े किताब ते वेही ऐं इन मां ई तव्हां कयो। माना इहो ई जेको टॉपिक आहे, लेट सपोज़ ही मुंहिंजो किताबु आहे औरतुनि जी जाग, हिन मां कुझु हर शइ दुनिया जी हर शइ त मूं हिन में कान विधी हूंदी न, ठीकु आहे। हाणे हुन वटि हिकिड़ी AI आहे जेको वधीक तव्हांखे इंफॉर्मेशन थोरे टाइम में पियो ॾिए, सहल पसंदी। मां तव्हांखे हू वधीक सहल पसंदि थियण जाए थो, इंसान जी इहो नेचर में इंस्टिंक्ट में सही, ठीकु आहे। अच्छा, ॿियो जेका मूंखे तव्हांजी हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि लॻी, हिकिड़ो प्रोग्राम थियो हुयो जेको सिंध गवर्नमेंट जे सहकार सां ई थियो ऐं उते वेही तव्हां अलल ऐलान हिकिड़ो बयानियो ॾिनो ऐं उते जेका मेजॉरिटी हुई स्पीकर्स जी
उहे तव्हांजे बयाने जे हुआ त मुखालिफ़, पर पोइ बि तव्हां वॾी दिलेराना अंदाज़ में इन ॻाल्हि जो तज़किरो कयो त मर्द खे हरू भरू बि एतिरो मीन करे पेश न कयो वञे। उते जेके 3-4 ख़वातीन वेठियूं हुयूं, हिकिड़ी त उन्हनि में ट्रांसजेंडर हुई, 2 ट्रांसजेंडर कम्यूनिटी बि हुयूं, त उन्हनि जो इहो बि चवणो त तव्हां शायदि ग़लति उन में सेशन में अची विया आहियो, ऐं हालांकि इहो चवणु उन्हनि खे न खपंदो। तव्हां पंहिंजो जेको नैरेटिव हो तव्हांखे ॾियणो उहो तव्हां ॾिनो, ऐं इहो जेको फीमेल जेको इन फेमिनिज़म वारो कॉन्सेप्ट आहे उहो हिकिड़ो मार्केट ओरिएंटेड थी वियो आहे नारो, पर तव्हां हुन सॼे मार्केट ओरिएंटेड नारे खे टोड़ियो हुन ॾींहुं, त इहा तव्हांखे उते इहा कीअं सम्झ में ॻाल्हि आई? मूंखे लॻे थो त जेको फेमिनिज़म जो जेको कॉन्सेप्ट आहे, तव्हांखे ॿार खां पोइ पुछंदो त उन जो मतिलबु आहे बराबरी। ठीकु आहे, फेमिनिज़म मतिलबु असां छा था चऊं त औरतुनि खे ओतिरा हक़ मिलनि जेतिरा मर्दनि खे। असां इहो नथा चऊं, इन जो मतिलबु हरगिज़ इहो कोन्हे मर्दनि खे सभु हक़ मिली विया आहिनि, इहो नथा चऊं त उन्हनि खे एजुकेशन मिली वई, उन्हनि खे रोज़गार मिली वियो, उन्हनि खे का पसंदि जी शादी करण जा के हक़ मिली विया, कोन्हनि खे, उहे बि कोन्हनि खे, पर असां चऊं था एटलीस्ट बि ओतिरा मिलनि जेतिरा हिकिड़े मर्द खे आहिनि। सो समाज में जॾहिं बि असां कंहिं हिकिड़े जेको आहे सेगमेंट खे वधीक ॾींदा आहियूं इम्पोर्टेंट, लाइक हिकिड़ो क्वेश्चन इहो बि आहे, थी सघे थो मतिलबु ट्रांसजेंडर जे हवाले सां बि त चलो तव्हांजो फादर त तव्हांखे डिसऑन कयो सो कयो, व्हाट अबाउट योर मदर? उन्हनि त डिसऑन न कयो, उहे अॼु मिलणु चाहिनि था तव्हां सां। सो मतिलबु पर तव्हां उन्हनि में न आहियो, तव्हांखे पंहिंजे भरिसां न रखे वेठी आहे उहा मदर अञा ताईं। मतिलबु उहा जेको असां जेके बि असांजा बिहेवियर्स आहिनि न उहे इंटरलिंक्ड आहिनि, इंटरकनेक्टेड आहिनि। उन्हनि मां चाहे तव्हां ट्रांसजेंडर खे अलॻि करे छॾियो त न तूं इंसान न आहीं, या चाहे तव्हां मेल खे अलॻि करे छॾियो त न तूं इंसान न आहीं, त इहो नाइंसाफ़ी आहे समाज में। समाज जेको आहे उहो हले ई इंडिविजुअल सां थो। सो इंडिविजुअल जी हाणे आइडेंटिटी जेका आहे उहा ई इम्पोर्टेंट आहे, न की उहा कम कंहिंजा बि ख़राब थी सघनि था। औरत बि ख़राब करे सघे थी, मर्द बि ख़राब करे सघे थो शयुनि खे। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां हिन महिल ताईं बि जेको चवंदा रहिया आहियूं त मर्द ख़राब आहिनि, ठीकु आहे, त उहे मर्द जेके आहिनि उहे किथां खां कीअं छा सोचे ख़राब, उहो जेको तव्हांजी नज़र में ख़राब अमल आहे उहो किथां खां करे रहिया, उहो जेसीं ताईं उहो हूंदो न, पंहिंजो बयानियो न ॾींदो। असां कंहिंखे अदालत में जॾहिं वञिबो आहे न तॾहिं बि असां कंहिं न कंहिंखे जेको मुलज़िम हूंदो आहे उन जो बि बयानियो ॿुधंदा आहियूं, बाबा तूं हीउ कमु छो कयो, ठीकु आहे। सो जेको बि समाज में थिए पियो ग़लति पियो थिए, हलो असां मञोसीं तमामु ग़लति पियो थिए, ऐं सॼो हुनजो होली सोली रिस्पॉन्सिबल मेल ई आहे, मञोसीं, पर तव्हां हुनखे वठी था जो पुछो सही त छो पियो करी, मतिलबु नफ़सियात दैट इज़ इम्पोर्टेंट। त तव्हांखे, ऐं मूं उते बि इहो ई चयो त तव्हांखे अहिड़ा मॉडल्स बि खणी अचणा पवंदा, उन्हनि ते बि फोकस करणो पवंदो जिन आज़ादी ॾिनी आहे, जिन जो जेको आहे मक़सद ऐं मिशन जेको आहे इक्वालिटी आहे। अच्छा, उन्हनि उते चंद माण्हुनि जा नाला वरिता, ही मर्द सुठा आहिनि। अच्छा, इहो इंटरेस्टिंग ॻाल्हि आहे। उहे मर्द साम्हूं वेठल हुआ ऐं उहे शायदि हिकिड़ो त एलिटिस्ट क्लास जा हुआ ऐं ॿियो उन्हनि वटि पैसो वधीक हो, त उन्हनि जा नाला वरिता त ही माण्हू बि सही आहे, ही माण्हू बि सही आहे, ही मर्द बि सही आहे, इन्हनि सां असां गॾु वेहण बि पसंदि कयूं था, पर बाक़ी ॿिया सभु मर्द ख़राब आहिनि। उते तव्हां इन बयान खे तोड़ियो, क्लासिस्ट था तव्हां चवणु चाहियो। इन रेसिस्ट आहिनि पर हिकिड़ा क्लासिस्ट आहिनि। हा, न इन बयान खे तव्हां उते तोड़ियो। हा, सो इन जो सॼो जेको आहे बीइंग ए सोशियोलॉजिस्ट, जॾहिं तव्हां सोशियोलॉजी पढ़ो था न त माण्हुनि जा इंटरेक्शन छो पिया अचनि, माना उन्हनि जा पर्सनल एक्सपीरियंसिस जेके आहिनि उहे जॾहिं तव्हांजा जेके आहिनि उहे सोशल थी वञनि हलिया, पर्सनल जेकॾहिं तव्हां सां कंहिं कुझु कयो आहे, मां चवां सभु इंसान अहिड़ा हूंदा आहिनि, सभु अंग्रेज़ अहिड़ा हूंदा आहिनि, सभु मुस्लमान अहिड़ा हूंदा आहिनि, या सभु हिंदू अहिड़ा हूंदा आहिनि, उहो जनरलाइज़ थी वियो पर्सपेक्टिव। इहे जेकॾहिं तव्हांजा पर्सनल एक्सपीरियंसिस आहिनि जिते जिते जंहिंसां त उहे तव्हां जनरलाइज़ नथा करे सघो, ठीकु आहे। ऐं इहो सोशियोलॉजिस्ट ई इहो तव्हांखे ॿुधाए सघे थो त न, ही जेका शइ आहे ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे त तव्हां क्रिटिसाइज़ कयो, शयुनि ते कयो, पर कंहिं हिकिड़े सेगमेंट ऑफ द सोसाइटी जे पुठियां ई न पइजी वञो। त मिसाल जीअं औरतुनि जे नाले चवंदा आहिनि औरतुनि खे पॉलिटिक्स जी ख़बर न आहे, भई तव्हांखे उन्हनि खे नॉलेज ॾियो त पोइ उन्हनि खां पुछो न त तव्हांखे ख़बर न आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मेल तव्हांजे राइट्स जो वायलेशन करे पियो,
पहिरीं तव्हां हुनखे ॿुधायो त कहिड़े तरीक़े सां उहे एंटरटेन थी सघनि था, प्रोटेक्ट करे सघो था। कहिड़े तरीक़े सां तव्हां उन्हनि खे इक्वलिटी में उन खां पहिरीं जेको आहे उहो पहिरीं ख़राबु थियो, हाणे तव्हां सही कयो न, एग्जैक्टली पहिरीं ॾाढो ख़राबु थियो, हाणे मतलब तव्हां तव्हां उन्हनि जे सॉल्यूशन जे तरफ़ बि नथा वञो। हा, मां चाह थी सोल्यूशन ॾे, मां सोल्यूशन बेस्ड सोशल साइंटिस्ट आहियां बेसिकली। सही सही। अच्छा, तव्हां पंहिंजे हिन गुफ़्तगू में क्रिटिकल थिंकिंग जो बि बार बार तस्करो कयो पियो त तनक़ीदी सोच है, हाणे पाण जेन ज़ी ते बि ॻाल्हायोसीं, तव्हां कीअं था सम्झो त जेन ज़ी में इहो क्रिटिकल थिंकिंग या तनक़ीदी सोच, तनक़ीदी अंसर मौजूदु आहे? हा, मां हिन जो इहो हवालो ॾींदमि जेको ही हाणे निज़ामाणी जेको ज़ोरिन निज़ामाणी वारो जेको आर्टिकल जेको मूं हिन जे जवाब में बि लिखियो, अच्छा पाकिस्तान ऑब्जर्वर पब्लिश कयो। ओके जी जी। छा हो आई डोंट नो तव्हांजो? अच्छा, मूं हुनखे इहो ई चयो त हिन सभिनी एल्डर्स खे जेको आहे त ग़लति करार ॾिनो, पर मूं चयो सभु एल्डर्स ईअं कोन, ओके कुझु एल्डर्स जेके आहिनि उहे असांजे ब्लंडर्स खे ॾिसी करे पोइ बि असांखे हथु वठी अॻियां वठी ईंदा आहिनि। ओके तव्हां तो लीडर मुंहिंजे ख़्याल में इनखे असां सोशियोलॉजी में चवंदा आहियूं एजिज़म, एज जे बेसिस ते बायसिस, जेंडर जे बेसिस ते थींदा, रेसिज्म जे थींदा, क्लास जे ते थींदा, तो कंहिं बि क़िस्म जा जेके बि तव्हांजा आहिनि न तासुब, उहे कंहिं एंगल जे उन ते न हुजनि, माना इहो त एजिज़म इनखे चवंदा आहिनि सोशियोलॉजी में। सो अगरि जेकॾहिं तव्हां कुझु माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु बि चाहे उन्हनि जी कहिड़ी बि एज हुजे, सॼी उमिरि तव्हां ॾिठा हूंदा हे क्रिटिकल रहिया, सो रहिया, पंहिंजे उसूलनि ते जेके हुआ से हुआ, ऐं उन्हनि कॾहिं बि पंहिंजे उसूलनि खां जेको आहे उहो कोन मञी, हुकूमतुनि खां हुजे या चाहे पॉलिसीज़ हुजनि या जेके बि उन्हनि जे लाइ प्रेशर ग्रुप्स जेके ठहिया हुजनि उन्हनि खां कोन मञी, बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां को बि माण्हू जेको आहे उहो करे सघे थो, उनजो कंहिं एज सां, कंहिं जेंडर सां, कंहिं नस्ल सां को तालुक़ु कोन्हे को। सो क्रिटिकल जेकॾहिं थिंकिंग असांजो, मां चवां थी हा जेनज़ी में बि उहा ई आहे, ऐं इंसान जेको आहे उहो फितरती जेको आहे हर शइ खे, जेकॾहिं असां एॾा ई कंफर्मिस्ट हुजूं हा न, सभु इंसान आहे त चेंज अचे ई न। असां अञा ताईं जंगलनि में हुननि में गारनि में रहिया, जीअं तव्हां पंहिंजे हिन किताब में वे फॉरवर्ड्स ॾिना आहिनि, माना हल जेके आहिनि, हाणे जीअं तव्हां चओ था त जेन ज़ी में वाकई क्रिटिकल थिंकिंग आहे, सिर्फ़ु क्रिटिकल थिंकिंग हुजण बि त ज़रूरी कोन्हे को, उहो बि त हिकिड़ो समाज खे वरी ईअं सम्झो त बीमार करणु आहे, हिकिड़ो वरी तव्हां पेसिमिज़म जे तरफ़ था अचो, त तव्हां छा था सम्झो त क्रिटिकल थिंकिंग सां गॾु तामीराती सोच बि त हुजणु खपे, त वे फॉरवर्ड बि त हुजे। मिसाल हाणे मां सिंध यूनिवर्सिटी ते तनक़ीद कयां थो, अंग्रेज़ी डिपार्टमेंट ते मुंहिंजी तनक़ीद आहे, पर मूं वटि वे फॉरवर्ड ई कोन्हे त हिनखे ठीकु कीअं कयो। एग्जैक्टली, सो हा, प्रॉब्लम सॉल्वर जेके आहिनि उहे बि घटि रहंदा आहिनि, सॼी तारीख़ में घटि ई हूंदा आहिनि, पर प्रॉब्लम आइडेंटिफिकेशन ई वॾो मसइलो आहे असांजे समाज लाइ। उन खां पोइ जॾहिं असां चऊं प्रॉब्लम सोल्यूशन ॾे, त हुननि खे इहो लॻे थो त असां अगरि जेकॾहिं ही मुल्क छॾे ॿाहिरि मुल्क वेंदासीं त असांखे सफ़ा सभु कुझु सही थी वेंदो, ऐं सभु जेके आहिनि उहे इन तरफ़ ह्यूमनली हिकिड़ो पॉसिबल कोन्हे। ॿियो तव्हांखे हिकिड़ी तलख़ हक़ीक़त ॿुधायां त रेसिज्म सॼी दुनिया में एग्ज़िस्ट करे थो, एजिज़म सॼी दुनिया में एग्ज़िस्ट करे थो, सो इहो नेपोटिज्म सॼी दुनिया में आहे। सो तव्हां जेकॾहिं चओ त न हितां खे छॾे असां होॾां वेंदासीं त पोइ सभु सिंध यूनिवर्सिटी जी एडमिनिस्ट्रेशन खे ॾिसी तव्हां चओ त टर्की जी एडमिनिस्ट्रेशन सही हुई, पर उते हाल वधीक बुरो आहे। एग्जैक्टली, सो इन लाइ तव्हांखे पंहिंजे मसइलनि खे जेको आहे, मूंखे जेका हिकिड़ी शइ उहा लॻे थी आहे त जेका नेगेटिव आहे उहा इहा त असां घणा इंडिविजुअल थी विया आहियूं सोशल थियण जे बजाए, ऐं इन जो जेको आंसर आहे, जेको इन जो जवाब आहे सॼे मसइलनि खे हल करण लाइ, उहो आहे तव्हांजो कम्युनिटी में अचणु, ग्रुप्स में अचणु। जेसीं ताईं तव्हां ग्रुप्स में स्ट्रगल न कंदो तेसीं ताईं हिकिड़ो इंडिविजुअल कुझु बि न करे सघंदो। सो असां हींअर जेका बि तव्हांखे नॉलेज हुजे, भई तव्हां पाण खे ख़ुशि रखो, ॿियनि खे छॾे ॾियो, मतिलबु सोशियोलॉजी इन सां ॾाढी डिसएग्री थी करे, तव्हां आहियो त समाज आहे, समाज आहे त तव्हां आहियो, उन खां सवाइ कुझु बि कोन्हे। तव्हां पंहिंजो पाण खे, तव्हां चओ मां अमीर आहियां, मूं वटि ॾाढी दौलत थी वई आहे, मां सफ़ा पीक ते पहुची आहियां नॉलेज में, इंफॉर्मेशन में, रिसोर्सिस में, तव्हांजो भाउ जेको आहे उहो अनहेल्दी आहे, अनवेल्दी आहे, छा तव्हां ख़ुशि हूंदो? तव्हांजो पाड़े वारो जेको आहे उहो ग़रीब आहे, ऐं तव्हां वटि इलाही गाॾियूं आहिनि, जहाज़ आहिनि, हेलीपैड आहिनि, उहो तव्हांखे पुट खे सुभाणे अगवा कोन कंदो, उहो तव्हांजे घर घिड़ी कोन ईंदो, तव्हां केतिरियूं बि कैमरास लॻायो, हुनजा अल्टरनेट बि हुन वटि हूंदा। सो असल ॻाल्हि जेका आहे उहा हल जेको आहे उहो किथे आहे, उहा आहे इक्वलिटी में, उहो आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी में। इहो हाइपर इंडिविजुअलिज़म जेतिरो असां हिनखे घणो प्रोमोट कयो आहे, मूं वटि घणियूं गाॾियूं हुजनि, मूं वटि घणा घर हुजनि, मूं वटि हीअं हुजे, बसि मां हुजां, ऐं ॿिया सभु जेके आहिनि पुठियां, जॾहिं ॿिया पुठियां हूंदा आहिनि उहे ज़रूरु नुक़सान बि तव्हांखे पहुचाईंदा। इहो पॉसिबल ई न आहे त तव्हां इंसाननि में तबिका ठाहियो ऐं उहे स्मूथली भलनि।
इहो पॉसिबल कोन्हे को। पॉसिबल कोन्हे को। अच्छा, क्लास में तव्हां जंहिंमें ज़ाहिरा सिर्फ़ु मेल स्टूडेंट न हूंदा, फीमेल बि हूंदियूं, त उते तव्हांजो रवैयो कीअं हूंदो आहे? ॿिन्ही सां इक्वल हूंदो आहे या तव्हांजो वधीक जेको आहे त फीमेल्स खे वधीक प्रायोरिटी ॾींदा आहियो? इहो क्वेश्चन मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो मेल सां हुजणु खपे। न, तव्हां इन जे करे जो मूं तव्हांखे ॾिठो आहे त तव्हांजो इंतिहाई मुस्बत किरदारु आहे ऐं तव्हां सदाईं पॉज़िटिव रहिया आहियो। ऐं तव्हां जेको आहे तव्हां वटि जेको आहे न जेको फेमिनिज़म वारो मार्केट ओरिएंटेड बयान जो आहे उहो कोन्हे, इन जे करे मां इहो तव्हां। अच्छा, मुंहिंजे लाइ त स्टूडेंट हर कंहिं टीचर लाइ मुंहिंजे ख़्याल में बराबरि हुजनि, चाहे हुनजो जेंडर कहिड़ो बि हुजे, चाहे हुनजा व्यूज़ बि कहिड़ा हुजनि, चाहे हुनजा ख़्यालात बि या बैकग्राउंड कहिड़ा हुजनि, असांखे हुन सां को फ़र्क़ु न रखणु खपे। पर जेका इनकरेज जेका शइ कंदी आहियां उहा इहा आहे त पार्टिसिपेटरी अप्रोच मुंहिंजो मेथड आहे टीचिंग में। माना मां वन मैन शो वांगुरु ॻाल्हाईंदी न आहियां, त मां ई बि ॻाल्हायां ऐं अॻिलो जेको आहे उहो रिस्पॉन्स न पियो ॾिए। छो त असां जॾहिं सोशल साइंटिस्ट जेके बि हूंदा उहे ज़रूर ज़रूर जॾहिं बि ॻाल्हाईंदा हूंदा त समाज जे बारे में ई ॻाल्हाईंदा हूंदा। सो हर कंहिं इंडिविजुअल जा पंहिंजा एक्सपीरियंसिस आहिनि, पंहिंजी नॉलेज आहे, पंहिंजा इंफॉर्मेशन आहिनि, त मां उन्हनि खां बि ॿुधणु चाहींदी आहियां त उहे बि ॿुधाइनि। सो समटाइम कॾहिं क्लास अहिड़ो मिली वेंदो आहे जॾहिं छोकिरियूं जेके आहिनि उहे घणो शेयर कंदियूं आहिनि पंहिंजा मसइला, या उन्हनि खे कॾहिं कंहिं ॿुधो न आहे, या फर्स्ट टाइम उन्हनि खे केरु ऑफर पियो करे त तव्हां बि पंहिंजा शेयर करे सघो था। सम टाइम फीमेल बि कंदियूं आहिनि, पर कॾहिं कॾहिं जेके छोकिरा आहिनि उहे घणा जेको आहिनि उहे आउट स्पोकन हूंदा आहिनि, त उहे बि घणो पार्टिसिपेट कंदा आहिनि। त मुंहिंजे क्लास में मिलियल जुलियल हूंदो आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त क्लास में छोकिरियुनि जो तादाद ई घटि आहे। ओवरऑल ई एजुकेशन में जेकॾहिं तव्हां ॾिसो त छोकिरियूं घटि आहिनि। इन लाइ तव्हांजो छा मैसेज आहे पेरेंट्स खे, सभिनी खे, फीमेल जे लाइ? त मुंहिंजो मैसेज इहो आहे, फैमिली बि तव्हां ॾिसो हींअर जॾहिं तव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा ॾिना त उते त फैमिली प्रेशर न कयो त न तूं न वठणु वञे, तूं ॿाहिरि बि वञे, तूं बैंक जी लाइन में बि भेजांइ, उहे धक्का बि खाइजांइ। त इट मीन्स त फैमिली त एजुकेशन मां को फ़ाइदो ॾिसे न, त उहा बि एजुकेशन न, पर तव्हां जहिड़ा जेके रोल मॉडल माण्हू इन जे लाइ एजुकेशन खे जेको गवर्नमेंट पंहिंजे फ़ाइदे लाइ यूज़ करण जी कोशिशि कई आहे न, जे बजाए आवाम जे फ़ाइदे लाइ यूज़ करण जी कोशिशि कई वञे अगरि, त मुंहिंजे ख़्याल में मिसाल अगरि असां ॾेखारियूं था त तव्हांजी फीमेल जेका आहे उहा ॻोठ में आहे ऐं उहा सिलाई ऐं कढ़ाईअ जो जेको कमु करे पई या ॿनी में कमु करे पई, उन तालीम सां को बहितरी ईंदी, जेको बि कमु हू करे थी या जेको बि तव्हां हुनजो फ्यूचर ॾिसो था, त उन खां पोइ मूंखे नथो लॻे, मूंखे लॻे थो इंसान जेको आहे न उहो बेसिकली सेल्फिश आहे। उहो चाहे थो त मूंखे फ़ाइदो ॾियो त मां उहो कमु कंदमि। पोइ जॾहिं हुनखे एजुकेशन मां फ़ाइदो कोन्हे को, मिसाल मां बदीन जी जॾहिं रिसर्च पे कई जॾहिं, त मास्टर्स लेवल जूं मूंखे छोकिरियूं मिलियूं, पर उन्हनि सॼो चीटिंग करे उहा पेपर ॾिना हुआ ऐं उन्हनि में का स्किल एनहांसमेंट कोन थी, जस्ट उन्हनि वटि डिग्री जो हिकिड़ो पेपर हो, पनो, त पोइ उहा एजुकेशन कन्वर्ट न थी थिए तव्हांजी। न, जॾहिं टीचर जो इहो रोल न हूंदो आहे, जीअं तव्हां चओ त पार्टिसिपेट टीचर जो बि सेखारे ई नथो न, स्पेस ई नथो ॾे न। टीचर जो बि ऐं जेको एजुकेशनल इंस्टीट्यूशन आहिनि उन्हनि जो होलिस्टिकली, माना हिकिड़ो टीचर न, मिसाल उते जो अवेलेबिलिटी जेका आहे टीचर जी, उन जो डिस्टेंस पहुचण जो स्कूल जो ऐं उनजी रिहाइश जो, ॿार जो ऐं स्कूल जो डिस्टेंस केतिरो आहे। मिसाल मुंहिंजी रिसर्च इहो प्रूफ कयो आहे त 5 किलोमीटर जेकॾहिं तव्हांजो स्कूल परे आहे त छोकिरी ड्रॉप आउट थी करे, ठीकु आहे, छो त इनसिक्योरिटी एॾा इशू आहिनि, टाइम एॾो आहे, मैनेज केरु करे हुनखे, ज़रूरु हुनजे लाइ कन्विंस तव्हांखे रखिणो पवंदो। सो इट्स डिफिकल्ट, त उनजे लाइ तव्हां बसूं हलायो, तव्हां उनखे पहिरीं स्कूल ताईं पहुचायो। मुंहिंजो जेको आहे हाणे जेकॾहिं तव्हां अगरि ॾिसंदो त हिन जो हल वे फॉरवर्ड छा थो थी सघे, हाणे मूंखे लॻे थो होम स्कूलिंग खे बि तव्हां फॉर्मल एजुकेशन में आणे सघे थो। मूंखे लॻे थो उहे वॉलंटियर्स जीअं असांजा सोशोलॉजिस्ट आहिनि, असां उन्हनि खे बजाए जो किताब खे पढ़ाए उन ते मार्कूं ॾियूं पिया, असां उन्हनि वॉलंटियर्स खे यूटिलाइज़ करे उन्हनि जे घरनि ते जिते 8-10 छोकिरियूं आहिनि ऐं उन्हनि जे बेसिस ते प्रैक्टिकल कमु कराए बि असां मार्क्स जेके आहिनि ईअं समाज सुधरी सघे थो। मिसाल मुंहिंजो हिकिड़ो आइडिया इहो बि हो, कंहिं दफ़े कंहिं शायदि मूंखे ॿुधाए पियो, मुंहिंजो सिर्फ़ु जामशोरे खे अगरि असां खणूं न, जामशोरे में हिन वक़्तु 4 यूनिवर्सिटीज़ आहिनि, ठीकु आहे, उनमें मेडिकल वारा पंहिंजो कमु कनि, जेके जनरल यूनिवर्सिटीज़ वारा आहिनि उहे पंहिंजो कमु कनि, इंजीनियरिंग वारा तव्हांखे मैप ठाहे ॾियनि, हिते पुल हुजणु खपे, हिते गार्डन हुजणु खपे, हिते ॿारनि जो स्कूल जो सेटअप हुजणु, हिते कम्युनिटी सेंटर हुजणु खपनि।
या वरी जेके पंहिंजो ही वारा आर्ट्स वारा आहिनि उहे उनखे डेकोरेट कीअं करे सघनि था। सिर्फ़ु हिकिड़ो जामशोरो सिटी, मां डिस्ट्रिक्ट बि नथी चवां, त असां हिकिड़ो त असां वटि एटलीस्ट मॉडल सिटी हूंदो त असांखे, हा असांखे हिकिड़ो साल या 2 साल असां जेका ही नॉलेज ॾियूं पिया, जेका बि ॾियूं पिया उनखे उन ई नॉलेज खे असां जेकॾहिं प्रैक्टिकली ॾियूं। मिसाल असां चऊं था न माण्हू एजुकेशन लाइ ॿारनि खे न पिया मोकिलनि, सिर्फ़ु जामशोरे सिटी में असां ॿारनि खे इहा असाइनमेंट ॾियूं त तव्हांजो कमु आहे टू मोटिवेट पीपल, ठीकु आहे, छो न पिया कनि उन्हनि जो हल ॻोल्हे अचो, पाण ई ॻोल्हियो, त असां इहो कमु प्रैक्टिकल बेसिस ते ईअं करे सघूं था। ऐं होम बेस्ड एजुकेशन बि पॉसिबल आहे, उहे वॉलंटियर्स असां मोकिले सघूं था। ॿार न पियो अचे न तव्हांजे स्कूल, तव्हां वञो ॿार ताईं, इहो बि त पॉसिबल आहे न। सो इन क़िस्म जा बि इक़दामात करे सघंदा, उन लाइ बि अगेन तव्हांखे रिसोर्सिस जी ज़रूरत पवंदी। असल में ॾिसो, ॿार मोटिवेट तॾहिं थींदो आहे एजुकेशन जे तरफ़। मिसाल हाणे कंहिं सफ़ा ॻोठ में को ॿार CSS पास करे ऐं उहो ASP बणिजी ऐं वर्दी में अचे थो, त ज़ाहिर आहे उन सॼे ॻोठ जा ॿार मोटिवेट थींदा। ऐं उन्हनि सभिनी पेरेंट्स जो इहो ख्वाबु हूंदो त असांजी धीअ बि जेका हीअं ASP थिए, असांजो पुटु बि ASP थिए, मॉडल्स ठही वेंदा आहिनि उहे। हाणे स्टेट जो हिन में वॾो रोल आहे। स्टेट हाणे मिसाल असां वटि केतिरा ॿार हर साल ॾिसो था त कॉन्वोकेशन में ॿार डिग्रीज़ खणी अचनि था, ऐं केतिरा ॿार हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो सिर्फ़ु जामशोरे की जॻह वठूं, पर ॿार जॉबलेस आहिनि। एग्जैक्टली, ॿार मतिलबु हिकिड़ो 20,000 15,000 मिसाल असां वटि हिकिड़ो इकोनॉमिक्स डिपार्टमेंट आहे न सिंध यूनिवर्सिटी में, इकोनॉमिक्स डिपार्टमेंट जो इहो रोल हुजणु खपे त तव्हां वञी जामशोरे में, जस्ट हिकिड़े सिटी जामशोरे में ॾिसो त इन्हनि वटि अपॉर्चुनिटीज़ कहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़ियूं थी सघनि थियूं। मिसाल असां वटि बेगर्स जो तइदाद केतिरो आहे, उन्हनि खे कीअं असां रेड ऑफ करे सघूं था, असां कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे जेको आहे मेन स्ट्रीम में खणी अची सघूं था। सो इन लाइ असांखे इन क़िस्म जा एजुकेशनल इंस्टीट्यूशन ते बेसिकली वॾो हिकिड़ो आहे, फ़र्ज़ु आहे, मां सम्झां थी, त उहे समाज खे सुधार। मिसाल असां क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि था कयूं ऐं असां चऊं था त इहो क्लाइमेट चेंज इकोनॉमिक डेवलपमेंट सां छा मिली करे कमु नथो करे सघे छा? लेट्स सपोज अगरि असां चऊं त यूनिवर्सिटी में 10 मार्कूं तव्हांजो हिकिड़े वण पोखण ते हूंदियूं ऐं उहो वण सिंध यूनिवर्सिटी में तव्हां लॻाईंदो, असां उन जे लाइ लुक आफ्टर करण जो हिकिड़ो मैकेनिज़म ठाहींदासीं, उनखे मॉनिटरिंग करण जो, त 4 साल में जेको उहो ॿारु आहे उहो अचे थो त उनखे असां इन सां रिलेट करे सघूं था। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त एजुकेशन खे प्रैक्टिकल बेसिस ते, जेकॾहिं तव्हां जेतिरो बि तव्हां मिसाल हिकिड़े तव्हां सिविल इंजीनियर खे ॿुधायो नक्शा ईअं ठाहिबा आहिनि, हीअं पुल ठहंदा आहिनि, तव्हां बजाए जामशोरे में ॾेखारियो त किथे किथे मिसाल हाणे फ्लाईओवर हिकिड़ी ठाही अथनि, उनजे हेठां ई एतिरो पाणी, जंहिंमहिल मां ईंदे वेंदे चवंदी आहियां सलाम आहे उन इंजीनियर ते जंहिं इहा फ्लाईओवर ठाही आहे, थोरो पाणी नथो वसे मींहुं त उहो उन जॻह ते बीह थो रहे पाणी। सो इन लाइ असांखे ऐं उन्हनि जो रीज़न छा आहे, उहे प्रैक्टिकल उन्हनि कमु कयो ई न हूंदो जॾहिं पढ़ाईअ जे दौरान, त पोइ इन क़िस्म जा ई ब्लंडर थियनि था। लतीफ़ साईं चओ त अखु उल्टीदार बहु उल्टो आम सीं जे लह वारो लोक वहे तूं ऊचो वहो भार। त कुझु ई माण्हू ईंदा आहिनि समाज में जेके सिर्फ़ु अखि उल्टी न आहिनि धारींदा, पर उहे असांखे वे फॉरवर्ड्स बि ॾींदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि त असां जेको इल्मु हासिलु कयो आहे, जेको असां इल्मु आगाही जे तरफ़ आहियूं, उहो सिर्फ़ु पाण ताईं न आहे ऐं उहो असांखे इम्प्लीमेंट करिणो आहे समाज में कीअं बि, ऐं उनखे इम्प्लीमेंट करण जे लाइ असां प्रैक्टिकल थींदासीं। ऐं जेसिताईं प्रैक्टिकल न थींदासीं तेसिताईं असां फ़क़ति रुगो रेटिक्स ॾींदासीं, रुगो असां ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हाइणु सदियुनि खां वठी हलियो आहे ऐं चयो वेंदो आहे त सुठियूं ॻाल्हियूं त दीवार ते बि लिखियलु हूंदियूं आहिनि, पर कॾहिं कॾहिं तव्हांजा अमल जेके हूंदा आहिनि, नंढा नंढा एक्शन्स जेके हूंदा आहिनि, उहे तव्हांखे अलाए किथे पहुचाए छॾींदा आहिनि। सो असां हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।